हाज़रीन, मलीर जो अगूणो SSP राव अनवार नकीबुल्ला क़त्ल केस मां बरी थी वियो। अदालत राव अनवार सां समेत नामज़द कयल ॿियनि 17 जवाबदारनि खे पिणु केस मां बरी कयो। ॾिन त फ़रियादी धुर फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत नकीबुल्ला क़त्ल केस में अगूणे SSP राव अनवार समेत समूरनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। समूरनि जवाबदारनि ते 25 मार्च 2018 ते फ़र्द जुर्म लागू थी हुई ऐं हलंदड़ साल 14 जनवरी ते केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको अॼु ॿुधायो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो त प्रोसिक्यूशन जवाबदारनि ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण में नाकाम रही। ॿिए पासे केस में फ़रियादी धुर जे कानूनी टीम जे रुकन वकील जिब्रान नासिर चयो त नकीबुल्ला जा वारिस फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज कंदा। होॾां पंहिंजे बरियत वारे फ़ैसिले ते राव अनवार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जज साणसि इंसाफ़ कयो, हू जेसि ताईं जीअरो आहे तेसि ताईं मुक़ाबिलो कंदो। पुलिस मुक़ाबले जो दिफ़ा कंदे राव अनवार चयो त साणसि नाइंसाफ़ी थी, पर कूड़ो केस पंहिंजे अंजाम ते पहुतो। हुन चयो त पुलिस मुक़ाबले में जंहिंखे गोली लॻी उहो हिकु इश्तिहारी जवाबदार हो। मक़तूल जो नालो नसीमुल्लाह हो, पर उन जी ग़लत तस्वीर मीडिया ते हलाई वई। हमारे साथ इंसाफ किया, जज ने इंसाफ किया। बिल्कुल झूठा केस आज अंजाम को पहुंचा। 25 आदमी नाजायज चालान किए, उसको एक गोली लगी। उसका नाम जो है नकीबुल्ला था ही नहीं, उसका नाम नसीमुल्लाह था। उसका गलत फोटो मीडिया पे चलवाया गया और उसके हमारे पास ओरिजिनल ID कार्ड है जिसकी हमने कॉपी भी दी। वो एक वांटेड आदमी था जिसकी 2016 में जिसको इश्तिहारी किया गया, इश्तिहार है। वाज़े रहे त नकीबुल्ला क़त्ल केस में अगूणे SSP मलीर राव अनवार, DSP कमर अहमद ऐं सब इंस्पेक्टर अनार खान समेत 17 जवाबदार नामज़द किया विया। 3 जनवरी 2018 ते मलीर पुलिस पारां नौजवान नकीबुल्ला महसूद खे मुक़ाबले में मारण जी दावा कई वई हुई, जॾहिं त कराची ऐं मुल्क जे ॿिनि शहरनि में मुज़ाहिरनि खां पोइ 27 जनवरी ते सुप्रीम कोर्ट वाक़िए जो पाण मुरादो नोटिस वरितो हो।